वेलकम बैक नाज़रीन। 26 जून ते पहिरें मरहले में सिंध जे 4 डिवीज़नुनि जे 14 ज़िलनि में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। इन हवाले सां इलेक्शन जी ख़ासि ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा तफ़सील शामिल कयूं पिया, उतां जे रिपोर्टरनि सां बि ॻाल्हायूं पिया ऐं जेका सूरत हाल आहे उन बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेक खां अॻु में ज़िले लाड़काणे ते असां ॻाल्हायो पिए ऐं धरती टीवी जे ब्यूरो चीफ मुनवर रिंद असांखे लाड़काणे जे जेका सूरत हाल आहे उन बाबति तफ़सीली तौर ते आगाह कयो। हाणे असां रते देरे तरफ़ वधंदासीं जिते हिकु म्यूनसिपल कमेटी आहे ऐं वार्डनि जो अंग टोटल 10 आहे। इन वजह सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। रते देरे खां शहज़ाद रज़ा अब्बासी धरती टीवी जो रिपोर्टर आहे। ॿुधाइजो शहज़ाद, छा पोज़ीशन आहे? 26 जून ते पोलिंग पई थिए, छा सूरत हाल आहे, छा माहौल पिया ॾिसो मकानी चूंडनि जे हवाले सां? जी बिल्कुलु 26 तारीख़ ते जेके मकानी चूंडूं आहिनि उन जे हवाले सां रतो दरो में बि माहौल सरगर्म आहे। उन हवाले सां टोटल रते दरे जा जेके 10 वार्ड आहिनि उन्हनि ते 44 उमेदवारनि पंहिंजा नॉमिनेशन फॉर्म जमा कराया हुया, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 10 उमेदवारनि पंहिंजा नॉमिनेशन फॉर्म जमा कराया हुया, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे 10, शहीद भुट्टो पीपी जे 1, जमायत इस्लामिया जे 1 ऐं टोटल 22 जेके हुया उन्हनि आज़ाद उमेदवारनि पंहिंजा नॉमिनेशन फॉर्म जमा कराया हुया, जंहिंमें तक़रीबन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PTI ऐं उन सां गॾु जेके जमायत इस्लामी आहे इन्हनि जा जेके बि उमेदवार बीठा आहिनि उन्हनि हिन वक़्त ताईं हथु न खयो आहे ऐं उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी 10 वार्ड जेके आहिनि उहे जेको इलेक्शन जी गर्मा गर्मी लॻी पई आहे उन्हनि सां हिन वक़्तु जेको मुक़ाबिलो आहे उहो JUI जो मुक़ाबिलो आहे। बाक़ी PTI जा जेके उमेदवार आहिनि उहे काफ़ी उमेदवार हथु खणी विया आहिनि 10 वार्डनि ते। हिन वक़्तु क्लीन स्वीप शो जो रतो दरो जेको तालको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ लेखियो वेंदो आहे ऐं उन सां गॾु हितां जो जेको MNA आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं उन सां गॾु लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर मैडम फरियाल टालपुर उहा PS 10 रतो दरो जे MP आहे। इन हवाले सां रतो दरो खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ लेखियो वेंदो आहे ऐं 10 वार्डनि ते जेके मुक़ाबिला आहिनि उहे JUI ऐं उन सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहिनि। इलेक्शन जे इन माहौल में जेका बि गर्मा गर्मी ॾिठी थी वञे उन में 10 ई वार्ड पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उमेदवार आहिनि उहे क्लीन स्वीप कंदा ऐं 10 ई वार्ड पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उमेदवार खटंदा। जी अच्छा शहज़ाद, हिकु त इहो ॿुधाइजो त JUI वफ़ाक़ में पीपल्स पार्टी सां इतिहाद में आहे, हिकु त रते देरे में इहो इतिहाद बरक़रार छो न रही सघियो आहे, हिकु त उन जा कारण ॿुधाइजो, ऐं ॿियो JUI खां हटी करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, क़ौम परस्त जमायतूं या ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे, छा पोज़ीशन आहे, उन्हनि तरफ़ां को कैंडिडेट आयो आहे मैदान में? जी जेका हिन में जेके क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि उन में असांजे रतो दरो जे वार्ड नंबर 7 ते जेको डॉक्टर कादिर मक्सी जी तंज़ीम आहे STP उन जो हिकु उमेदवार वार्ड नंबर 7 ते अख्तर बुलेदी बीठो आहे ऐं उन सां गॾु वार्ड नंबर 3 ते बि उन पार्टी जमायत जो हिकिड़ो उमेदवार अलवर आहे उमराणी उहो उते बीठो आहे। उन सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी JUI जो जीअं मथे उन्हनि जी पाण में जेका हिकिड़ी बैठक आहे वेक आहे रते दरे जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगेंस्ट जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुई, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिते 2 जे धड़ा हुया, हिकिड़ो तरफ़ अमीर बख्श भुट्टो साहब जो ऐं ॿियो सैफुल्लाह अबड़ो जो हुयो, जंहिंमें ॿिन्ही जा धार उमेदवार बीहारिया विया हुया, जंहिंमें जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं जेके टिकेटूं आहिनि उन्हनि में अमीर बख्श भुट्टो जे कैंडिडेट्स खे तहरीक इंसाफ़ जूं टिकेटूं ॾिनियूं वयूं ऐं बाक़ी जेके सैफुल्लाह अबड़ो जूं हुयूं उहे सभु आज़ाद उमेदवार तौर ते बीठा हुया। उन सां गॾु जेको GDA ठहियो उनजो उहो डेमोक्रेटिक अलाउंस उन्हनि जो लाड़काणे में जेको आहे सेटअप ठही सघियो आहे, पर रते दरे में को बि उनजो सेटअप न ठही सघियो, छाजे करे जो उन में इहो आहे त अमीर बख्श साहब उन्हनि ऐं जेको JUI वारा आहिनि उन्हनि लाड़काणे जे हवाले सां उन्हनि सेटअप करे लाड़काणे में पाकिस्तान
पीपल्स पार्टी खे हिकिड़ो टफ टाइम ॾियण जे लाइ उन्हनि सिर्फ़ु लाड़काणे ज़िले जे लाड़काणे में उन्हनि इहा पाण में पैक्ट कयो। बाक़ी रतेदरे जे अंदरि हिन वक़्त ताईं को बि उन्हनि पैक्ट न कयो। उन जे करे हर को पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म ते 10 ई वार्डनि ते JUI बि पंहिंजा बीहारिया आहिनि उमेदवार, त पीपल्स पार्टी बि बीहारिया आहिनि। हिन वक़्तु उन जेका बि सियासी गठजोड़ रतेदरे में न थी सघी आहे उनजो इहो मक़सदु आहे त हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी आहे उनजो पलड़ो जेको आहे भारी आहे ऐं उहो ई 10 वार्डनि ते जो उन सां मुक़ाबिलो करे सघनि था। बाक़ी जेके आज़ाद उमेदवार आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां सरदार आगा अली नवाज़ खान जलबानी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जो नाइब सदर आहे ऐं उन सां गॾु एजाज़ अहमद लिगारी साहब जेको तालके ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे उहे रतेदरे जे मुख़्तलिफ़ वार्डनि जा या मुख़्तलिफ़ शहरनि जा यूनियन काउंसिल जा दौरा कराए मुख़्तलिफ़ जेके उमेदवार बीठा आहिनि उन्हनि खे हथु खणाइण जूं अञा ताईं जेको आहे सो माना उन्हनि जे कोशिशुनि में आहिनि ऐं काफ़ी जेके आहिनि उन्हनि सरदार आगा अली नवाज़ खान जे हथ ते काफ़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट जे हक़ में हथु खयां आहिनि। उन हवाले सां जेको बि रतेदरे जो माहौल आहे उन में इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सरसरी जेको हासिलु आहे, छो जो जेका ॿिया अहिड़ा मज़बूत उमेदवार उन जे अगेंस्ट न आहिनि। तहरीक इंसाफ़ जा जेके मुखालिफ़ जेको पैनल हुयो उन जा कुझु जेके बीठा आहिनि आज़ाद उमेदवार उन्हनि जा उहे कैंडिडेट बीठा आहिनि, उहे बि उन्हनि सां बि ॻाल्हियूं ॿोलियूं थियल आहिनि। उहे बि चवनि था त असां जी सरसरी आहे। उन खां अलावा वार्ड नंबर 3 ते तरक़ी पसंद पार्टी जो अलावरायो उमरानी बीठो आहे जंहिंजो इंतिखाबी निशान टेलीविज़न आहे, आज़ाद तौरु बीठो आहे। उन हवाले सां बि इन वार्ड ते हिकिड़ी वधीक सरगर्मियूं आहिनि। होॾो कॉम्प्रेस जेके जमायतूं आहिनि, कुझु जेका शहीद भुट्टो, कुझु जेको ॿिया तंज़ीमूं आहिनि सोशल वर्कर वग़ैरह उनजी सपोर्ट कनि था ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उते बि ॻड़ो आहे। उन हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त पीपल्स पार्टी खे 10 वार्डनि में सरसरी मिली सघे थी। जी अच्छा शहज़ाद, हिकिड़ी शइ इहा क्लियर कजो, जीअं तव्हां ॿुधायो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में धड़ाबंदी हुई ऐं नतीजे तौरु जिन उमेदवारनि खे टिकट्स न मिलियूं उहे हिन वक़्तु इंडिपेंडेंट तौरु इलेक्शन कॉन्टेस्ट कनि पिया। PTI खां सवाइ ॿी कंहिं जमायत जा अहिड़ा उमेदवार आहिनि जेके टिकट न मिलण खां पोइ हिकु त आज़ाद हैसियत में चूंड विढ़ंदा हुजनि। ॿी इहा शइ क्लियर कयो, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जंहिंखे चऊं था ऐं प्लस में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI, इन्हनि जो माज़ी में वफ़ाक़ी सतह ते इतिहाद रहियो आहे। हींअर हू जेको मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि त इन्हनि जे इतिहाद जी छा पोज़ीशन आहे? इन्हनि जो पाण में को गॾियल इतिहाद आहे, किथे सीट एडजस्टमेंट आहे? जी, रतोदर जे अंदरि इन डेमोक्रेट अलायंस जी का बि सीट एडजस्टमेंट न आहे। उन जे करे जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि में टोटल 10 वार्डनि ते शहीद भुट्टो पंहिंजो हिकिड़ो उमेदवार बीहारियो आहे। उन जे हवाले सां बि का बि सीट एडजस्टमेंट न आहे। हिकु ई वार्ड ते जेको उन ते हिमत अली जलबानी आहे उहो बीठो आहे। उन सां गॾु ॿियो असांजो वार्ड नंबर 6 ते JUI जो जेको जमायत इस्लामी आहे उनजो बि हिकु उमेदवार बीठो आहे। उनजी बि का बि सीट एडजस्टमेंट कंहिंसां बि न आहे ऐं उहो बि पंहिंजे जेका पार्टी जे इन प्लेटफॉर्म तां उहो बि इलेक्शन लड़ी रहियो आहे। उन सां गॾु जेके असांजा 2 इहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा 2 ग्रुप आहिनि जंहिंमें सैफुल्ला अबड़ो सेनेटर आहे ऐं ॿियो अमीर बख्श भुट्टो। असल में जेके उन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सीटूं ॾिनियूं उहे जेको टिकट डिस्ट्रीब्यूशन वारो मरहलो हुयो उनजो जेको वाइस चेयरमैन हुयो उहो असांजो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अमीर बख्श खान भुट्टो हुयो, जिन जी पंहिंजी जेका पोज़ीशन जे हवाले सां उन्हनि पंहिंजे 10 वार्डनि में पंहिंजा उमेदवार बीहारिया ऐं सैफुल्ला पंहिंजा, पर इन जी पाण में बि सीट एडजस्टमेंट न थी सघी। कंहिं बि तंज़ीम जे तरफ़ां सीट एडजस्टमेंट न थी सघी, छो जो ॿियनि जेके लाड़काणो आहे लाड़काणे जे अंदरि उन्हनि जेको आहे सीट एडजस्टमेंट बि कयूं आहिनि ऐं काफ़ी पाण में कंहिं उन ते यूनिटनि ते या कंहिं इन्हनि ते वार्डनि ते थी आहे, पर रतेदरे जे अंदरि का बि सीट एडजस्टमेंट न थी आहे। हर को पंहिंजे पार्टी जे तरफ़ां इलेक्शन लड़ी रहियो आहे। PTI जे तरफ़ां काफ़ी जेके उमेदवार बीठा आहिनि उन्हनि में 10 वार्डनि ते बीठा आहिनि आज़ाद उमेदवार।
जेके सैफुल्ला अबड़ो जे तरफ़ां आहिनि उन पंहिंजूं जेका जेकॾहिं जेको कम पार्टी जे तरफ़ां उन्हनि खे टिकटूं न मिलियूं त हू ऑटोमेटिकली आज़ादु थी विया ऐं हू आज़ादी हैसियत सां पंहिंजी जेका जिदोजहद कनि था ऐं पंहिंजे आज़ादु हैसियत सां इलेक्शन विहण जो जेका माना उमेद ऐं आसिरो रखी वेठा आहिनि भई जेके असांजा JUI आहे उन्हनि बि का बि कंहिं बि तंज़ीम सां सीट एडजस्टमेंट न कई आहे उन्हनि बि पंहिंजनि ई 10 वार्डनि ते पंहिंजा उमेदवार बीहारिया आहिनि माज़ी जे इलेक्शननि में ईअं हुयो त हिते JUI ऐं ॿियूं जेके मज़हबी तंज़ीमूं आहिनि उन सां गॾु जेके सियासी तंज़ीमूं आहिनि सोशल तंज़ीमूं आहिनि गुज़िरियल जेके इलेक्शनियूं उन्हनि में उन्हनि पंहिंजी सीट एडजस्टमेंट बि कई पाण में इताद बि क़ाइमु कयो पर हीअ जेका इलेक्शन आहे हिन इलेक्शन में कंहिं बि सियासी जमायत कंहिंसां बि इताद न कयो आहे ऐं हर हिकु सियासी जमात जीअं तव्हांखे ॿुधायो त तरक़ी पसंदि आहे उन बि जेका पंहिंजा 2 कैंडिडेट हिते बीहारिया आहिनि शहीद भुट्टो आहे 10 वार्डनि तां वार्ड नंबर 6 ते उन बि पंहिंजो हिकिड़ो कैंडिडेट बीहारियो आहे जेकॾहिं ॾिठो वञे हा त जेके बि असां वटि सोशल तंज़ीमूं आहिनि या सियासी तंज़ीमूं आहिनि जेकॾहिं उहे पाण में इताद कनि हा त थी सघे थो जेको आहे पीपल्स पार्टी खे टफ टाइम मिले हा पर कंहिं बि इताद जो का बि तंज़ीम हिसो न बणी आहे ऐं हर को पंहिंजे पंहिंजे पार्टी जे प्लेटफॉर्म तां लड़ी रहियो आहे इन जा इहो ई आहे त इलेक्शन जे अंदरि पीपल्स पार्टी खे सरसरी हासिलु आहे जी महिरबानी शहज़ाद रज़ा अब्बासी रते देरे खां असांखे अपडेट पियो करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ दड़ाबंदी जो शिकार आहे रते देरो में जॾहिं त टफ कॉम्पिटिशन जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं JUI में ॿुधाए पियो वञे हाणे अॻिते वधंदासीं म्यूनिसिपल कमेटी नए देरे बाबति तफ़सील वठंदासीं जंहिंमें टोटल वार्डनि जो अंग 7 आहे हीअ जेको आहे सो ज़िले लाड़काणे में बि टोटल 2 म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि जिन मां हिकिड़ी रते देरो आहे जंहिंजा तफ़सील असां कुझु देरि पहिरियों तव्हांखे ॿुधाया पिए सेकेंड जेका आहे उहा 9 देरो आहे इन में टोटल 7 वार्ड्स आहिनि इन बाबति असां सलीम रज़ा सोलंगी खां अपडेट वठंदासीं सलीम ॿुधाइजो त नए देरे में हिन वक़्तु मकानी चूंडनि जे हवाले सां कहिड़ियूं सरगर्मियूं जारी आहिनि केतिरा उमेदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि कहिड़ियुनि सियासी जमायतुनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे जी नओं दौरो म्यूनिसिपल कमेटी जा 7 वार्ड आहिनि जिते पीपल्स पार्टी PP शहीद भुट्टो JUI PTI ऐं क़ौमी अवामी तहरीक समेत आज़ाद उम्मीदवार आहिनि टोटल 28 उम्मीदवार जेके आहिनि इलेक्शन लड़ी रहिया आहिनि 7 वार्डनि ते जंहिंमें PP जे 7 वार्डनि ते 7 ई उम्मीदवार नामज़द कया आहिनि जॾहिं त PP शहीद भुट्टो ऐं PTI पारां 4 वार्डनि ते उम्मीदवार आहिनि ऐं JUI जा 2 वार्डनि ते उम्मीदवार जेके आहिनि ऐं क़ौमी अवामी तहरीक जो 1 वार्ड ते जेको आहे उम्मीदवार नामज़द आहे जेके इलेक्शन विढ़नि था जॾहिं बाक़ी 10 जेके आहिनि उहे आज़ाद उम्मीदवार आहिनि जेकी क़िस्मत आज़माई करे रहिया आहिनि वार्ड जेको आहे 6 नंबर ते आहे जेको आहे त पीपल्स पार्टी जो सैयद काशिफ रज़ा शाह जेको बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो आहे छो त इलेक्शन कमीशन पारां उनजो हिन वक़्तु ताईं को बि नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे संदसि मुक़ाबले में जेको आहे त इक़बाल अब्बासी जेको PTI जो उम्मीदवार हो जंहिंजे स्क्रूटनी दौरान जेके हुनजा तारीद कंदड़ ऐं तजवीज़ कंदड़ आहे उहे पेश न करे सघियो जंहिं करे हुनजो फार्म रद्द कयो वियो तंहिंखां पोइ उहो काशिफ रज़ा शाह बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो आहे ऐं इलेक्शन कमीशन पारां हिन वक़्तु ताईं संदसि जेको आहे कामयाबीअ जो नोटिफिकेशन जारी न कयो आहे जंहिं त वार्ड नंबर जेका 4 आहे जंहिं ते PP शहीद भुट्टो जो ग़ुलाम हैदर नारे जो आहे ऐं PTI जो सलीमला सोलंगी ऐं पीपल्स पार्टी पारां ज़हीर मीरानी ऐं आज़ाद उम्मीदवार आहे किफ़ायत सोलंगी जेके 4 उम्मीदवार इलेक्शन लड़ी रहिया आहिनि जंहिंमें PP शहीद भुट्टो जो उम्मीदवार ग़ुलाम हैदर नारे जो जेको आहे उहो शहरी एक्शन कमेटी में शहर अंदरि मुख़्तलिफ़ मसइलनि ते मुतहरिक आहे जंहिं करे संदसि पोज़ीशन मज़बूत नज़र अची रही आहे जॾहिं त PP समेत 2 उम्मीदवारनि मां को बि सियासी तौरु समाजी जेको आहे त किरदारु न हुजण करे उन्हनि खे इलेक्शन में जेको आहे त सवालिया निशान बणण लाइ उन्हनि जी कामयाबी ऐं हुनखे जेको आहे ग़ुलाम हैदर नारे जो के सरसी हासिलु आहे जेको वार्ड 4 ते 2 उम्मीदवार आम्हूं साम्हूं आहिनि जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जो आहे अमानला भुट्टो ऐं पीपल्स पार्टी जो अब्दुल ख़ालिक भुट्टो आहे जंहिंमें अब्दुल ख़ालिक भुट्टो खे सरसी हासिलु आहे ऐं उनखां अलावा जेके आहिनि त वार्ड जेको आहे 7 नंबर आहे जंहिं ते टोटल 7 उम्मीदवार जेके सभिनी वार्डनि खां वधीक आहिनि जेको आहे त उहे जेको आहे त उन में JUI जो अब्दुल कुदूस पंवर आहे पीपल्स पार्टी जो मोहम्मद अनवर बुरड़ो आहे ऐं PP शहीद भुट्टो जो वरियाम चनो ऐं आज़ाद उम्मीदवारनि में जेको आहे त 4 उम्मीदवार शामिल आहिनि जंहिंमें अब्दुल सत्तार भुट्टो मोहम्मद इसाक कोरेजो ऐं मोहम्मद यूसुफ भुट्टो ऐं नईम भुट्टो शामिल आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे सभिनी उम्मीदवारनि में जेके 4 आज़ाद उम्मीदवार आहिनि उन्हनि जो पाण में इतिहाद जेको आहे त उन लाइ ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं कंहिं बि हिकु उम्मीदवार खे जेको आहे त उते सरसी ॾियारण जे लाइ जेको आहे त न चोटीअ ज़ोर ॾियारे रहिया आहिनि
छो त हिन वक़्तु हुते PPO उम्मीदवार जी जेका आहे उहा मोहम्मद अनवर बुर्डे जी जेका आहे उनखे हिन वक़्तु सरसी हासिल आहे। हिन 9 दर जे जेको आहे त 7 वार्डनि ते अॻु में जेको आहे त पीपल्स पार्टी कामयाबु रही चुकी आहे ऐं हिन भेरे बि जेको आहे त पीपल्स पार्टी जा जेके बि उम्मीदवार आहिनि उनखे सरसी हासिल आहे ऐं ॿिया जेके उम्मीदवार जेके तंज़ीमूं जेके लड़ी रहियूं आहिनि उहे जेको आहे त पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदियूं आहिनि पर कामयाबी जेको आहे अॻे पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी थींदी आहे जी। अच्छा सलीम, इहो ॿुधायो जीअं तव्हां ॿुधाए वियो त टोटल 7 वार्ड आहिनि जिन ते 98 उम्मीदवार आहिनि जेके इलेक्शन विढ़ण जे 28 उम्मीदवार सर 98 न 28 उम्मीदवार आहिनि। 28 उम्मीदवार, सॉरी 28 उम्मीदवार आहिनि। अच्छा ॿुधाइजो त हिते JUI ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जंहिंजा माज़ी में या हाणे वफ़ाक़ी सतह ते इतिहाद रहिया आहिनि त मकानी चूंडुनि में हिननि जी कहिड़ी पोज़ीशन आहे इतिहाद जी? जी त JUI ऐं PTI जा जेके आहिनि उहे उम्मीदवार अलॻि अलॻि आहिनि पर हिननि जो हिन में जेको आहे त 9 दर जे हिन में हिक ॿिए सां इतिहाद जेको आहे त उहो जेको आहे त नज़र नथो अचे ऐं न ई हिक ॿिए जे जेको उम्मीदवारनि खे कामयाबु करणु आहे उन्हनि जा के जेको आहे त कार्नर गजाणी वग़ैरह जेका थी रहिया आहिनि पर हिते PP शहीद भुट्टो जो इतिहाद रहंदो आहे उन्हनि सां पर हिन भेरे PP शहीद भुट्टो बि जेको आहे त पंहिंजा 4 उम्मीदवार बीहारिया आहिनि ऐं कंहिं वार्ड ते उहो जेको आहे त जेके JUI जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे जेको आहे त उन्हनि जी हिमायत करे थी ऐं PTI जे उम्मीदवारनि जी हू किथे बि हिमायत नथी करे। ठीकु आहे सलीम, वॾी महिरबानी। नई दरे खां सलीम रज़ा सोलंगी असांखे अपडेट पियो करे। ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे पर फ़िलहालु वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ ॿिए में मिलूं था।